अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां सियाउल मेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवंर जी रिपोर्ट मुताबिक़ दादू जे वार्ड नंबर 1 मिसरी शाह मोहल्ले जे रहवासियुनि म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कंदे क़ौमी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजी गिटी में सालनि खां नालियुनि जो पाणी बीठल रहे थो। असां पाड़े वारनि म्यूनिसिपल इंतज़ामिया जो बार बार दर खड़कायो आहे, पर उन्हनि खे करप्शन खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। इन्हनि वधीक चयो त असांजी गली मां ॿार औरतुनि ऐं निमाज़ियुनि जो गुज़रणु मुश्किल थी वियो आहे। यादि रहे त इन गली में साबिक़ सिविल सर्जन दादू डॉक्टर गुलाम हुसैन पवंर ऐं आणोके असिस्टेंट मुख्तियार कार जोई जी रिहाइशगाह पिणु आहे। अबीब कोरे जो असांजे तक जो काउंसलर आहे, जंहिंखे बि असां रोज़ मिंथूं ऐं इलाजूं कयूं था, पर को बि तदारुक नथो कयो वञे। मुज़ाहिरीन सीशन कोट दादू DCO दादू मुख्तियारकार दादू खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा म्यूनिसिपल दादू खे पाबंद कयो वञे त जीअं सालनि खां असांजे लाइ आज़ार बणजंदड़ गली जे नालियुनि खे साफ़ कराए गंदो पाणी नेकाल करायो वञे, जीअं असां ऐं असांजा मासूम ॿार मलेरिया ऐं गेस्ट्रो जहिड़नि मूज़ी बीमारियुनि खां बची सघूं। का बि न्याणी सियाणी तां लंघी नथी सघे ऐं को बि नेक निमाज़ी मस्जिद ताईं साबित हालत में पहुची नथो सघे। हिन खे ही 12 ई महीना आहे। हिते जॾहिं पहिरें लोकल इंतज़ामिया हुई, काउंसलर या चेयरमैन हुया, तॾहिं बि हिननि घिटियुनि जा इहे ई हाल हुया। उन्हनि जे अॻियां बि असां रड़ियूं वाका कंदा रहियासीं, मगर उन्हनि को बि खड़तेल न निकितो। उन जे अॻियां बि असां दाऊं कूकू कंदा रहियासीं, मगर उहे सिर्फ़ु असांखे ठॻीअ जा ठाह ऐं कूड़ ऐं दिलासा असांखे ॾींदा रहिया, मगर असांजो को बि मसइलो हल न थियो। जंहिंजे करे असां वटि 12 ई महीना हीअ पोज़ीशन आहे जेका तव्हां कैमरा जे अॻियां ॾिसी सघो था त हुतां खां वठी पाणी आ वेंदे होसी ताईं इहो हर रोज़ असां हशर आहे। जंहिंजे करे असां डिस्ट्रिक्ट सेशन जज दादू, डिप्टी कमिश्नर दादू ऐं आला इख्तियारनि खां घुर कयूं था त हिन मामलनि जो, हिननि करप्शननि जो नोटिस वठी हिननि नाल इंतज़ामिया खे असां जेको आहे सो असांजी जान छॾाइनि ऐं असांजा मसइला हल कनि। मारिया पब्लिक स्कूल आहे जंहिंमें 7 जे तइदाद में ॿार पढ़नि था, पर हिते का बि सफ़ाई जो जोॻो इंतज़ाम न आहे। ऐं सिर्फ़ु अच्छा हिननि गेटनि में जेको बालो पहिरें या स्वीपर मौजूदु हुयो, उहो स्वीपर बि हाणे हिननि हटाए छॾियो आहे। ऐं ऐं उहो स्वीपर बि हिननि कंहिं वॾेरनि जागीरदारनि ऐं ठीके पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे बंगलनि ते मोकिले छॾिया आहिनि ऐं हिननि खे आवाम जो को बि अहसासु न आहे। ईद खां वठी यको पाणी आहे, न केरु अचे न वञे, वॾो हालत लॻो पियो आहे। हिते 2-3 महीना पाणी बीठो आहे, केरु न को पुछा थो करे, कुझु बि न। वॾे तकलीफ़ में आहियूं अलाह जो क़िस्म। हिते स्कूल आहिनि, ॿार आहिनि, गपनि में हेॾे अची वञनि था। इहो तरीक़ो सही न आहे। हाणे तव्हां इहो तरीक़ो सही न आहे। 2-3 महीना आहिनि हिते घिटीअ में पाणी बीठो आहे। इहो सही न आहे। कुझु कयो न, कुझु पाणी हटायो, कुझु कयो। असां छा कयूं भला? ईअं त असां घर आई नथा। असांजे गिटियुनि जी सफ़ाई कयो, असांजे गिटियुनि जी सफ़ाई कयो। नाल इंतज़ामिया खे हटायो, नाल इंतज़ामिया खे हटायो।